अॼुकल्ह जे ज़माने में मोबाइल फ़ोन ऐं टेबलेट जो इस्तेमालु त आम ॻाल्हि आहे। नंढा हुजनि तोड़े वॾा मोबाइल उन्हनि जी ज़रूरत बणिजी वई आहे। पर पाकिस्तान में अहिड़ा केतिरा ई माण्हू आहिनि जेके मोबाइल फ़ोन खे ज़रूरत खां बि वधीक इस्तेमालु कनि था ऐं उन जे नुक़साननि जी खेनि का ख़बर ई नाहे। मोबाइल जी रोशनी हैरान कंदड़ हद ताईं ताक़तवर आहे, एतिरी जो तव्हां उन जे बारे में अंदाज़ो ई नथा लॻाए सघो। मोबाइल फ़ोन्स वारी रोशनी सिज जी रोशनी खां बि वधीक हूंदी आहे। इहो ई सबबु आहे जो असां मोबाइल में मौजूदु शयूं ॾींहं जो बि सवलाईअ सां चिटियूं ॾिसी सघंदा आहियूं। पर पोइ बि तव्हां मोबाइल खे जेकॾहिं ॾींहं जो इस्तेमालु कयो था त इहो थोरो घणो घटि नुक़सान ॾिए थो, पर राति जे वक़्त में मोबाइल जो इस्तेमालु तव्हां जे लाइ तमामु ख़तरनाक आहे। असांजो जिस्म कुदरती तौर ते हिकु साइकिल ते अमल कंदो आहे जेको असांखे ॾींहं जो जाॻण ऐं राति जो निंड करण सां गॾु ज़हनी तौर होशियार रहण में मदद ॾींदो आहे ऐं असांखे इन जे करे ई राति जे वक़्त में निंड करण जो मौक़ो मिली वञे थो। जेके माण्हू निंड करण खां अॻु अहिड़ी रोशनियुनि खे ॾिसंदा आहिनि त उन्हनि जो दिमाग़ परेशानियुनि में पइजी वेंदो आहे, छो त उन जा असर ॾींहं जे सिज वारी रोशनीअ जहिड़ा हूंदा आहिनि, जंहिंसां दिमाग़ जिस्म खे निंड करण वारे हार्मोन्स मेलाटोनिन बणाइण खे रोके छॾींदो आहे। अहिड़े हार्मोन जे ठहण में रुकावट पैदा करण जे नतीजे में रोशनी तव्हां जी निंड करण वारी साइकिल चक्र खे मुतासिर कंदी आहे, जंहिंजे करे राति जो सुम्हण जॾहिं त ॾींहं में जाॻण ॾुखियो बणिजी वेंदो आहे, जंहिंसां केतिरा ई सिहत जा मसइला पैदा थींदा आहिनि। निंड जे घुर्बल वक़्त में फेरफार सां याददाश्त ते असर पवंदो आहे ऐं इंसान ध्यानु ॾियण जी सलाहियत खां महरूम थींदो वेंदो आहे। मेलाटोनिन जे मिक़दार मुतासिर थियण सां ॿियनि अहिड़नि हार्मोन्स ते बि असर पवंदा आहिनि जेके बुख ते ज़ाब्तो आणींदा आहिनि, जंहिंजे नतीजे में थोल वधी वेंदी आहे ऐं थोल बि मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी जड़ आहे। जन माण्हुनि जे जिस्म में मेलाटोनिन जो मिक़दार घटि हूंदो आहे, उन्हनि जी जिस्मानी साइकिल मुतासिर थींदी आहे। उन्हनि में डिप्रेशन जो ख़तरो ॿियनि जी भेट में केतिरा ई भेरा वधीक हुजे थो। उन करे तव्हां जेका राति जे वक़्तु मोबाइल इस्तेमालु कयो था या तव्हां जे ज़हनी दबाव या डिप्रेशन जो बि सबबु बणिबी आहे। राति जो सुम्हण खां अॻु स्मार्टफोन्स जी रोशनीअ जो इस्तेमालु करण वारी आदत सां डिघे अरसे ताईं अहिड़ियूं दिमाग़ी ज़हरीलियूं शयूं गॾु थियण शुरू थी वेंदियूं आहिनि जेके सुठी ऐं बहितरीन निंड खे नामुमकिन बणाए छॾनि थियूं। तव्हां जो दिमाग़ सुन्न थी करे बेख़्यालीअ वारी निंड त करे सघे थो, पर तव्हां खे इहा सुकून वारी निंड न ईंदी आहे जेका तव्हां जे जिस्म में फुर्ती पैदा करे या परेशानीअ जो सबबु न बणिजे। हिकु राति जी ख़राब निंड बि कंहिं शइ खे सम्झण जे लाइ ॾुखियो करे छॾींदी आहे। उन करे तव्हां पाण ई अंदाज़ो लॻाए सघो था त कुझु वक़्तु महीने या साल ताईं ईअं करण सां दिमाग़ ते केतिरा ख़तरनाक असर पइजी सघनि था। राति जे वक़्तु मोबाइल फ़ोन्स जी बिलू रोशनी ॾिसण ऐं निंड मुतासिर थियण जे विच में जेको ॻांढापो आहे, इहो मसाने ऐं छातीअ जी कैंसर जा ख़तरा वधाए छॾींदो आहे।